अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आहियां पेरियागुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त तालिबान रजीम खे वाज़े पैगाम ॾेई छॾियो आहे। तालिबान वटि ख़ारिजियुनि या पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड खां सवाइ को ॿियो ऑप्शन आहे। भारत कंहिं बि ख़ुदि फ़रेबी या गुमान शिकार न रहे। ॿीहर अगराई जी सूरत में पाकिस्तान जो जवाब वधीक सख़्त हूंदो। रावलपिंडी में टिनी हथियारबंद फ़ौजनि जे ऑफिसरनि खे ख़िताब कंदे चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान हिकु अमन पसंद मुल्क आहे। कंहिंखे बि पाकिस्तान जी ख़ुदि मुख्तियारी इलाइक़ाई सलामती ऐं अज़म खे आज़माइण जी इजाज़त न ॾींदासीं। पाकिस्तानी हिफ़ाज़त जो पको अज़म ईमान सां सरशार जानबाज़नि ऐं समूरी क़ौम करे छॾियो आहे। फ़ौजी टिनी हथियारबंद फ़ौजनि जे गॾियल निज़ाम खे वधीक बहितर कंदासीं। सिंध हुकूमत तरफ़ां समूरनि कमनि जी टेंडरिंग जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इदाम मेमण चयो आहे त पूरी सिंध में पब्लिक प्रोक्यूरमेंट ऐं टेंडर इलेक्ट्रॉनिकल थींदा। सिंध असेंबली पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। गुज़िरियल पीपुल्स बस सर्विस जा शीशा बि टोड़िया विया। सखावती ॾींहुं भले मल्हाइजे पर अहिड़ो कमु न कयो वञे जंहिंसां ॿिए कंहिंखे तकलीफ़ पहुचे। शाहपुर जानिया वेझो दौलतपुर शाख मां 5 ॾींहं पुराणो लाश अते। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। नज़ीर मरी 5 ॾींहं अॻु गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश शाख मां हथ आयो।